पीपी वारम ते आलम जाइदा थोड़ा जो ये असांजे पेरन के चुमियो असांजे ॾाढो ई मोह खणा जड़ा तव्हांखे ख़बर आहे मोहतरम बेनज़ीर साहब सखर सेंटर जेल में 82 सही मोहम्मद शाह अमरोटी जेल में बेनज़ीर साहब नवाब शबीर चांडे के चयो त साईं अमरोटी को मूंखे टाइम वठी नवाब शबीर आयो साईं अमरोटी के चई मोहतरम तव्हां सां मिलन साईं फरमा ठीक आहे वेचारी बेनज़ीर साहब आई उन जा न सब निकतल फौज ने एडो जुल्म एडो रुनी जो साईं मोहम्मद शाह जेके भी मजलिस में वेठा सभिनी ने रोई ॾिनो चई साईं मूंसां एडो जुल्म थियो आहे एडो तशद्दुद थियो आहे जो मां ॿुधाए नथी सघां तव्हां कोशिश कंदो त मां आज़ाद थींदसि साईं मोहम्मद शाह अमरोटी जेल में अमरोट न विया सिधो ॿेर शरीफ़ साईं ॿेर वारनि खे चयो साईं भुट्टे साहब जी न्याणी आहे भुट्टे साहब सां असांजा सियासी इख़्तिलाफ़ हुया न्याणी सां वॾो ज़ुल्म थियो इनके मारे छड़ी असां कोशिश कयूं साईं फरमा सभिनी पार्टियुनि खे गॾु तो सॼियूं पार्टियूं गॾु थियूं एमआरडी जी तारीख़ हली सदर साईं मोहम्मद शाह रहमतुल्लाह अलैहि कंडियारे में तकरीर के अञा ताईं उहा तकरीर आहे असां तालिब हुयासीं साईं मोहम्मद शाह फरमायो ज़िया कमीना तू थींदो केरा जो बेनज़ीर दे तू हथ उभादो करे बेनज़ीर भुट्टे जी न्याणी नाहे बेनज़ीर अमरोटी मोहम्मद शाह जी न्याणी जेकर मूंखे बेनज़ीर ते गैरत न आहे त मूंखे पंहिंजे न्याणी ते बि गैरत तव्हां त कुटियूं खादियूं आहिनि जालनि पीपलनि तव्हां छा कयो 15 साल थिया आहिनि बेनज़ीर जे खून जो बदिलो वरितो था हल केॾे शाहिदनि खे माराए छॾियो साईं मोहम्मद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैहि फरमाया को क़त्ल थी वञे कातिल जो पतो न पवे त हुकूमत खुद कातिल बेनज़ीर क़त्ल थी वई उन खां पोइ हुकूमत 15 साल पीपीए जी आहे माना कातिल जो पतो न पियो त खुद ये कातिल है शर्म न थो अचे त बेनज़ीर जो नालो था खणो बेनज़ीर जे लाइ तव्हां कयो छा मोहतरम ये साईं मोहम्मद शाह अमरोटी जा लफ़्ज़ था तारीख़ में लिखण जा पछाड़ी बेचारी उते अमरोट में तसरात में लिखी आई साईं मोहम्मद शाह अमरोटी 87 में फौत थिया ताज़ियत जे लाइ ओ चई त मुंहिंजो हक़ीक़ी बाबो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो हुयो पर मुंहिंजो सियासी बाबो जंहिं हिन मक़ाम ते मूंखे पहुचायो आहे इहो मोहम्मद शाह अमरोटी मुंहिंजे मथे ते रो रखण वारो इहो मोहम्मद शाह अमरोटी तव्हां पीपला आलमनि जा ॾो मोह खणण जड़ा तव्हां कयो छा ज़रे जेतिरो भी शर्म हुजे त असांजे ॾाढो मोह न अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह उलमा जो साथ ॾींदासीं वर्क कयो तव्हां ई असांजा वर्कर आहियो जीअं हबीब नजार पंहिंजी क़ौम खे चयो या क़ौम इत्तबिउल मुरसलीन इत्तबिउ मन ला यसअलुकुम अजरन व हुम मुहतदून कुरान तो फमा हबीब नजार वजा रजुल मिन अक्सल मदीनति यसआ शहर जे आखिरी छेड़े में भजंदो आयो पंहिंजे क़ौम खे चयो मुंहिंजी क़ौम महिरबानी कयो इन्हनि नेकनि जे कढ लॻो इन्हनि जो चयो मञो ये सच्चा माण्हू अथव शहर वारनि चयो अच्छा तूं बि इन्हनि जो वर्कर तूं बि इन्हनि जो वोटर असां तोखे मारींदासीं जीअं वॾेरा धमकियूं ॾींदा तोखे ॻोठ मोह लॻाईंदासीं तुंहिंजो रस्तो बंदि कंदासीं उन हबीब नजार चयो वमालिया ला आबुदुल्लज़ी फतरनी व इलैहि तुरजऊन सोचो सुभान अल्लाह सूरत यासीन पढ़ंदा हो कर भला तर्जुमो भी पढ़ियो था तर्जुमो तो पढ़ो मां दवाइज़न में चवंदो आहे हिकिड़ो कुरान मजीद जो ख़त्म तर्जुमे सां पढ़ो हिकिड़ो ख़त्म इहो ज़रूरी न आहे मां ॿेर वारे जो मुरीद आहियां मां ईअं कोन थो चवां साईं ॿेर वारे वारो तर्जुमो पढ़ो या साईं अमरोटी जो तर्जुमो पढ़ो मां बरेलवियुनि खे चवंदो आहियां मौलवी अहमद रज़ा ख़ान बरेलवी जो तर्जुमो पढ़ो
मौली इदरीस डाहरी जेको तवा बरेलिन जो वडो आ कंजुल ईमान तर्जुमो कयो तो वो तर्जुमो पढ़ो हिकड़ो कुरान मजीद जो खत्म तर्जुमे सा कढो इंशाअल्लाह तवा गुमराह न थींदो न को केर तवा के गुमराह करे सके तो अल्लाह ताला तवा जे ला हिदायत जो रस्तो हिकड़ो खत्म तर्जुमो कड़ो भी तर्जुमो हो जे बरेलिन जो हो जे देवबंद जो हो जे तवा तर्जुमो पढ़ो तर्जुमे में तब्दीली न करे सकदा बरेलिन तफसीर पाजा कंदा तर्जुमे में तब्दीली न करे सकदा मां बरेलिन के भी दावत जो तर्जुमो पढ़ो हिकड़ो कुरान मजीद जो खत्म तर्जुमे सा कढो इंशाअल्लाह तवा गुमराह न थींदो रब तवा जे ला हिदायत वारो रस्तो पांग नथा पढ़ी सघो भला घर में पुट पढ़ियल हूंदो न्याणी पढ़ियल हूंदी उनखे जो त हिकु तर्जुमे जो मूंखे पढ़ी ॿुधा मोबाइल ते मैसेज ईंदो आहे त 8000 आया तुम्हारी ज़ाल जा पढ़ाईंदा हो त बाबा ही पढ़ी ॾिसो छाजो मैसेज ये रब जे तरफो ये मैसेज आयो आहे पाण नथा पढ़ी सघो त पुट खे न्याणी खे त चयो बाबा तू पढ़ियल आहीं मूंखे ही तर्जुमो पढ़ी ॿुधा त रब असांखे छा पैगाम मोकिलियो सूरत यासीन पढ़ो यो वाक्य हबीब नजार चयो अमाली अला अब्दुल लजी फतरनी व इलैहि तुरजऊन मां बुतन जो पुजारी नया मां कब्रन जो पुजारी नया जो तवा खोंड जा मां ने रब जी पूजा करो आज मुखे पैदा कयो सजे जान ने पैदा कयो व इलैहि तुरजऊन छा कंदो तवा वद में मुखे मारी दो मरा का पो मुखे भी रब ने मोटो आ तवा भी सब रब ने मोटो इरदिर रहमान बिजुर्रिन ला तुगनी अन्नी शफाअतुहुम शैया हबीब नजार चयो मुझे नफे नुकसान जा मालिक तवा को न हो मुझे नफे नुकसान जो मालिक को अल्लाह रब जे कर मुखे तकलीफ जे के ताकत ना है जो मुखे के बचाए सके अल्लाह ताला जे कर मुखे बचाए के ताकत ना है जो मुझे वार की के रो करे सके इयो ईमानदार पोन के फांसी ते लटकायो ये दिसंदा हो अल्लाह ताला फरमायो कीला दुखुलिल जन्नह सब चो सुभान अल्लाह ताला फरिश्तन के फरमाने हबीब नजार के भाग पाए करे जन्नत में दाखिल कयो ओदे जन्नत में जो पोतो चे पे काल या लैत कौमी यालमून काश मुझे कौम के पतो पवे तने कंजे साथ रहने में केड़ो फायदो अल्लाह ताला मुखे जन्नत भी दिनी बिमा गफर अली रब मुझा गुनाह भी माफ कया वजालनी मिनल मुकरमीन अल्लाह ताला मुखे बिनी जान में इज्जत भी दे छड़ी हजार साल गुजरी जान अज भी सूरत यासीन तवा पढ़ो अल्लाह वधायो दे खुशो खुशो दे गोठ में कुरान मजीद ने फकीर हबीब नजार की तारीफ पे दो वो हबीब नजार के वो मौलवी हो को बुजुर्ग हो को सैयद हो गरीब मानू फकीर मानू लोहार को धंधो कंदो या ड्रखण नजार माना ड्रखण को कम कंदो नेकन जो साथ नहीं चे जान वने भली वने पर हिनन के छडबो कोन अज तई उन जी इज्जत आहे सो बाबा ये नेकन जी जमात हो जमीयत सालेह जी जमात शुक्र थे जो जमींदार वडेरा भी इन जमायत में आया कदा कदा शैतान पट्टियों पढ़ाईंदो बाबा हेडे भी वडेरा होडे भी वडेरा तने करे छड इनल के शाबाश असां दे आया जमीयत मां तो शिकारपुर में ना कंद कोट भी चेम तो सरदार तवा दे आया इज्जत तो भी पंजे बंगले ते जमीयत जो झंडो वई बैठा ओताकुन में जमीयत जा झंडा गार्डन ते जमीयत जा झंडा शाहजीर मीर शफी खान खोसो जमींदार उन जे गार्डन ते भी जमीयत जा झंडा लगा पिया किताब जो निशान असा तो जो इस्तिकबाल कंदा बाबा हिते जेकर साईं अब्दुल कयूम या साईं हाले जिलारो तीर जे निशान ते बीहे असा सलामी न कंदा
मोहम्मद खान शीरानी बाबा बलोचिस्तान हुयो, बलोचिस्तान जो अमीर हो, जमीयत के छड़े ॾिने के सलामी कंदो। मौलाना गुल नसीब अमीर हुयो, बुजुर्ग हेडो आलिम, सूबे सरहद जो अमीर हो, जमायत के छड़े ॾिने अॼु के सलाम करे। असा हाले जी वारन जो एतिराम इन जे करे था कयूं, छो त जमीयत में जमीयत में निकता त असां सलामी न कयूं। सही तो चवां गलत? ई बुल्ला साहब असांजा जमायत जान असांजी जमीयत में आहिनि, भली उन जे चेहरे ते ॾाढी न आहे, असां उन जे हथनि खे चुमियूं ॾींदासीं, छो त हे तव्हांजी जमायत। सही तो चवां गलत? जमीयत सिर्फ़ मौलवी जी न आहे, जमीयत सभिनी जी। जो अज़म के तो इंशाअल्लाह सब वर्क कंदासीं, इन्हनि माइनि खे बि सम्झायो। घणनि जाइनि ते असांखे माइन हारायो। वो को मास्टर हो पुलिस ऑफिसर चईं कि कुराड़ी भी खणी आया कुल्ले ते, न ॾंद न ॾाठ अखियुनि को अंधी, चईं अबा तीर दा निशान तने को ॾेखार। मां चयोमांसि अम्मा तूं अंधी थी वई, तुंहिंजा पेर क़बर अलाए अॼु मरी अलाए सुभाणे मरी। ये आलिम बीठा आहिनि, उन्हनि जो निशान किताब आहे। चईं अबा तेकू कहिड़ी ख़बर, माण्हू 200 रुपए भी उधारे नहीं ॾींदे आहिनि, शाबाश बेनज़ीर को हर महीने में 8000 मिलते हैं। पीपला गुमराह तव्हां वोट न ॾींदो त तव्हांखे पैसा न मिलंदा। ये पैसा ज़रदारी जे पीउ जा, ये ज़रदारी एॾो सखी थियो आहे जो ज़ाल जा पैसा असांखे ॾींदो। ये पाकिस्तान जे खजाने जा पैसा इंशाअल्लाह जमीयत जी हुकूमत आई ऐं इंशाअल्लाह ईंदी हुकूमत। ये सदी जमीयत जी अथव, मजबूर थी करे तव्हां आलिमनि खे वोट ॾींदो, मजबूर थी करे। हालात अड़ाईंदा जो ये वडेरा नवाब सरदार न तव्हांजी जान जी हिफ़ाज़त कंदा, न माल जी न इज्जत जी। ये तव्हांजे जान माल इज्जत आबरू जा दुश्मन पछाड़ी में आलिमनि खे मजबूर थी करे तव्हां वोट ॾींदा। इन वक्त असांजी जान माल इज्जत आबरू महफूज़ आहे। अज़म के तो इंशाअल्लाह असां राति ॾींहुं वर्क कंदासीं। उताकुन में वेहो आलिमनि जी वर्क किताब जी, होटल ते वेहो, दुकान ते वेहो, केरु आलिमनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाए उन जी ज़ुबान खे पकड़ियो। कोशिश कंदो न इस्लाम ख़ातिर वोट ॾियो, क़ुरान जो कानून अचे, निज़ाम मुस्तफ़ा अचे, नलके नालीअ ते वोट ॾियणो न आहे। इंशाअल्लाह ये कम पाण ई थींदा। क़यामत जे ॾींहुं रब खे चवंदासीं या अल्लाह ॿियो कुझु कोन करे सघियासीं, आलिम चवनि पिया त इस्लाम ख़ातिर वोट ॾियो, असां क़ुरान जे कानून जे लाइ वोट ॾिनोसीं। इंशाअल्लाह क़यामत जे ॾींहुं रब जे ॾाढो मोह खणी सघंदासीं, ॻाल्हाए सघंदासीं। सभु कोशिश कंदो नी इंशाअल्लाह।